कश्मीर पुलिस जो अगवा थियल SHO कश्मीर गुल मोहम्मद महर ऐं ॿिए जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी आहे। ॾोहारनि सां मुक़ाबले में हिकु अहलकार पिणु शहीद थी वियो आहे, जॾहिं त पुलिस पारां हिकु ॾोहारी बि मारण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। 5 ॾींहं अॻु गढ़ी तेगो वारे इलाइक़े में धाड़ेलनि सां यरगमाल थियल SHO गुल मोहम्मद महर ऐं संदसि 2 साथियुनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग ॾे वठि थी, जंहिंमें पुलिस हिकु ॾोहारी खे मारण जी दावा कई आहे, जॾहिं त मुक़ाबले में हिकु अहलकार पिणु शहीद थी वियो आहे। कश्मीर कनकोट ज़िले जी मुख़्तलिफ़ ज़िलनि जी पुलिस साथी अहलकारनि जी बाज़ियाबी लाइ गढ़ी तेगो वारे इलाइक़े में ॾोहारियुनि ते चढ़ाई कई त मुक़ाबलो थी पियो। ॾोहारियुनि पुलिस मथां जदीद हथियारनि ऐं रॉकेट लॉन्चरनि जो पिणु इस्तेमालु कयो। मुक़ाबले दौरान गोली लॻण सबबि APC में सुवार अहलकार गुलबार जतोई शहीद थी वियो, जॾहिं त SHO शेराबाद सिकंदर चांडियो ऐं अहलकार अहमद अबड़ो समेत 3 अहलकार ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त पुलिस जी फायरिंग में हिकु मुबैना ॾोहारी पिणु मारिजी वियो, जंहिंजी सुञाणप मुर्तज़ा उर्फ़ लुकमान ओगाई तौरु कई वई आहे। उन हवाले सां SSP कश्मीर कनकोट इरफान समो जो चवणो हो त SHO गुल मोहम्मद महर ऐं संदसि साथियुनि जी बाज़ियाबी लाइ गढ़ी तेगो जे कचे में ऑपरेशन कयो। धाड़ेलनि जदीद हथियारनि सां फायरिंग कई, जंहिंमें अहलकार गुलबार जतोई शहादत माणी ऐं SHO समेत 3 अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। SSP मूजिबि मुक़ाबले में हिकु ॾोहारी पिणु मारिजी वियो आहे। SSP मूजिबि ॾोहारी पुलिस जे घेरे हेठि आहिनि ऐं जवान ॾोहारियुनि सां दिलेरी सां मुक़ाबलो करे रहिया आहिनि। SSP कश्मीर जो वधीक चवणु आहे त SHO गुल मोहम्मद महर तोड़े अहलकारनि समेत समूरनि मुग़वियुनि जी बाज़ियाबी ताईं पुलिस जो तेगो वारे इलाइक़े में ऑपरेशन जारी रहंदो। कोन थिया न अॼु उतां ख़बर त गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां असां तेगाणी गैंग जेका उन ख़िलाफ़ ऑपरेट करे रहिया आहियूं, जिन असांजो हिकिड़ो SHO हिकिड़ो जवान गॾु हिकिड़ो वाटर पासर भाई हो जिन खे अगवा कयो हुयो, उन्हनि जी बाज़ियाबी लाइ जेका ऑपरेशन आहे अॼु बि तेगाड़ी गैंग जे ख़िलाफ़ जीअं ई पुलिस ऑपरेट करणु शुरू कयो, उन्हनि सां जेको मुक़ाबिलो आहे उहो जारी थी वियो, जंहिं नतीजे में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे ऐं असां 3 जेके जवान आहिनि उहे स्लाइटली ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं SHO गुल मोहम्मद महर ऐं जेको असांजो जवान आहे उनजी बाज़ियाबी लाइ जेको ऑपरेशन आहे